साहब जुनेद काथों फुरो मोटरसाइकिल चोरी कंदो आहे कुछ टे फैदाबाद में कहीं टे मोबाइल मार्केट में बठेड़िया में कहीं अठ मोटरसाइकिल जी साहब कंहिंजे चवण ते कंदो आहे कमु शेख ने से छोकरा संगत वारा उन्हनि जे नाना छा आहिनि उन्हनि जा हिकिड़े मुश्किन वारा ॿिए लालो साहब कहिड़ी जॻह जा आहिनि ये फैदाबाद में वेठा मोटरसाइकिल विकिरो कंहिंखे कंदो आहे उहे मां हिन शेखनि खे ॾींदो आहियां पोइ शेख खपाईंदा आहिनि पाण कंहिंखे ॾींदा आहिनि इहा ख़बर न आहे साहब अलाए कंहिंखे ॾींदा आहिनि तूं घर वारा तोखे नथा अचनि तूं चोरियूं थो करे एतिरी उमिरि में न साहब घर वारनि लाह दवा करे छॾियो छाजे करे हिन चोरियुनि जी वजह करे केतिरनि महीननि खां तूं कमु करे पियो 2 महीना खनि थिया आहिनि साहब 2 महीना थी विया आहिनि जी साहब अॻु में जेको आहे जेल बेल वियो आहे की थाणे ते पकतो आहे जी साहब थाणे ते पकतो कहिड़े थाणे ते ए सेक्शन थाणे ते घणा ॾींहं अॻु में 10-12 ॾींहं थिया आहिनि अच्छा उहो किथां बि मोटरसाइकिल चोरी करे उहा हितां मोबाइल मार्केट में पुलिस तोखे पकतो जी साहब घणो तोखे हिसो मिलंदो आहे फी मोटरसाइकिल ते 5-10 हज़ार खनि मिलंदो साहब 5-10 जी उहो जेकी मोटरसाइकिल उन्हनि खे ॾींदो आहे शेखनि खे जी उहो तो लोकेशन ॾसींदा आहिनि या उन्हनि खे केर कंदो आहे हितां तूं चोरी उहे हुकुम ॾींदा या पाण कंदो आहे न उहे ॿुधाईंदा आहिनि भले चवंदा आहिनि हिन जॻह ते काए ते उते मां पुॼाईंदा आहिनि पाण नशो बशो को कंदो आहे न साहब नशो न कंदो नालो तूं छा ॾसो जुनेद साहब पाण केरु आहे फलबोड़ो किथां जो आहे ठेड़ीअ पाण दागुर